सिंध समेत सॼे मुल्क में 77 आज़ादीअ जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। जश्न आज़ादी जे मौक़े ते वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में 31 ऐं सूबाई राजधानियुनि में 21 तोपनि जी सलामी सां ॾींहं जी शुरूआति। मस्जिदुनि में वतन जी सलामती ऐं ख़ुशहालीअ लाइ ख़ासि दुआऊं घुरी वयूं। कराची में मज़ार क़ाइद ते गार्ड्स तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। पाकिस्तान नेवल अकेडमी जे कैडेट एज़ाज़ी गार्ड्स जा फ़र्ज़ संभाले वरिता। परेड कमांडर जा फ़र्ज़ लेफ्टिनेंट कमांडर अहमद हसन अंजाम ॾिना। कमांडेंट पाकिस्तान नेवल अकेडमी कॉमोडोर मोहम्मद ख़ालिद तक़रीब जो ख़ासि मेहमान हो। जो मुखालिफ हवा के चलते हैं, पैर अपने दबा के चलते हैं। इन मुजाहिदों की ये आदत है, सर हमेशा उठा के चलते हैं। बिजली के बिलन में घटाई बाबत अवाम के जल्द खुशखबरी दींदुसि। बिजली के बिलन में घटाई से मुल्क की मईशत तरक्की नथी करे सके। पाकिस्तान के मुआशी तरक्की लाए हर शहरी के किरदार अदा करणो पवंदो। रत के आखिरी फुड़े ताईं महांगाई और बिजली के बिलन में घटाई लाए कोशिश कंदुसि ऐं कुछ ॾींहनि में 5 साला मुआशी प्रोग्राम पेश कंदुसि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में जश्न आज़ादी के ख़ुसूसी तकरीब के खिताब। संदसि चवणु आहे त क़ौम तहरीक पाकिस्तान के गुमनाम हीरोज़ की कुर्बानियुनि के भेटा पेश करे थी। वालारियल कश्मीर ऐं फ़लस्तीन के भाइरनि ऐं भेनरुनि खे यादि करियूं था। पाकिस्तान वालारियल कश्मीर के अवाम जी अख़लाक़ी सियासी सफ़ारती हिमायत जारी रखंदो। पाकिस्तान फ़लस्तीनियुनि जे जाइज़ हक़नि जी हासिलात ताईं भी हिमायत जारी रखंदो। जश्न आज़ादी के मौके ते कोर कमांडर कराची के कायदे आज़म के मज़ार ते हाज़री। कोर कमांडर लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार मज़ार ते गुलन की चादर चाढ़ी ऐं फातिहा ख़्वानी कई। कोर कमांडर मज़ार ते सलामी ॾिनी ऐं मेहमाननि जी किताब में पंहिंजा तासुर कलम बंद कया। सदर आसिफ अली ज़रदारी जो क़ौम के जश्न आज़ादी जो मुबारकू। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पुरअमन ऐं जमहूरी जिदोजहद ज़रिए पाकिस्तान जो क़याम बेमिसाल आहे। पाकिस्तान की तहरीक के अॻवाननि कारकुननि ऐं वॾड़नि के भेटा पेश करियूं था। मौजूदा चैलेंजिस के मुंहुं ॾियण लाइ इख़्तिलाफ़नि के विसारे कमु करणो पवंदो। मुल्की इतिहाद सलामती मुआशी इस्तेहकाम लाइ पुरआज़म थी कमु करण की ज़रूरत आहे। सिंध के गवर्नर कामरान टेसोरी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची में कायदे आज़म के मज़ार ते हाज़री। गार्ड ऑफ ऑनर बाद झंडो फड़काइण वारी तकरीब। सूबाई वज़ीर वॾे वज़ीर सां गॾु कायदे आज़म के मज़ार ते पहुता। मज़ार ते गुलन की चादर चाढ़े फातिहा ख़्वानी कई वई। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण, घरू वज़ीर जासुल अंजार, तालीम वारो वज़ीर सरदार शाह, सैयद ज़ुल्फ़कार शाह, शाहिद इस्लाम थाइम, सैयद नासिर शाह ऐं ॿिया गॾु हुआ। गवर्नर जो चवणु आहे त असां गॾिजी मुल्क की ख़िदमत लाइ कोशिशूं कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त मुल्क हिन वक़्तु नाज़ुक दौर मां गुज़री रहियो आहे। जेके माण्हू नफ़रत पखेड़े रहिया आहिनि उहे मुल्क खे तरक़ी कंदे नथा ॾिसणु चाहिनि। असां पंहिंजे दुश्मन के वाज़े पैगाम ॾियणु चाहियूं था त रिवायती या गैर रिवायती जंग हुजे, असांजो जवाब तेज़ ऐं दर्दनाक हूंदो। नाइतफ़ाक़ी डफेड़ मुल्क के अंदरां खोखलो करे ॿाहिरीं जारियत की राह हमवार कनि था। पाक फ़ौज के कमज़ोर करणु पाकिस्तान के कमज़ोर करणु बराबरि आहे। कंहिं क़ीमत ते पंहिंजी क़ुर्बानी के ज़ाया थियणु न ॾींदासीं। पाक फ़ौज मुल्क के अंदरूनी ऐं ॿाहिरीं दिफ़ा जो कसम खाधो आहे। फितनाल ख़वारिज जी कार्रवाइनि जे करे दहशतगर्दीअ जे फितने ॿीहर कर खंयो आहे। फितने बाबति मूं चयो हो त जेकॾहिं तव्हां आइन ऐं शरीयत खे नथा मञो त असां बि तव्हां खे पाकिस्तानी नथा मञूं। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल में आज़ादी परेड के खिताब। आर्मी चीफ चयो त क़ौम जो पाक फ़ौज ते एतमाद क़ीमती असासो आहे। का नाकारी क़ुवत एतमाद ऐं मुहबत जे रिश्ते खे कमज़ोर नथी करे सघे। आर्मी चीफ जो यौम आज़ादी के मौके ते वतन वासियुनि खे मुबारकूं। काकोल में आज़ादी परेड के खिताब कंदे चयईं त असांजे क़ौमी शऊर जो बुनियाद पाकिस्तान जो नज़रियो आहे। पाकिस्तान के क़याम जो मक़सद रुगो जोग्राफियाई ख़ितो हासिल करणु न हो।
अल्लाह ताला असांखे मुल्क जो दिफ़ा करण लाइ हिम्मत ऐं ताक़त अता फरमाई। आज़ाद फ़िज़ाउनि में ज़िंदगी गुज़ारण शहीदनि जी क़ुर्बानियुनि जो समर आहे। कंहिं ॾुखियाई असांजे अज़म ऐं इरादे खे कमज़ोर न कयो। असां हर ॾुखियाईअ खां पोइ वधीक मज़बूत बणिजी उभरियासीं। आर्मी चीफ मौज पख्तून भाइरनि जुरत ऐं क़ुर्बानियुनि जी जेका दास्तान रक़म कई आहे उन ते पूरी क़ौम खेनि सलाम पेश करे थी। बलोचिस्तान सूबो बहादुर ऐं मुहिब वतन माण्हुनि जो गढ़ आहे। पाक फ़ौज बलोचिस्तान ऐं उन जे अवाम जी सलामती लाइ किरदारु अदा कंदी रहंदी। यौम आज़ादी ते पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल में आज़ादी परेड आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी ख़ास मेहमान तौर शिरकत। कैडेट्स मखसूस अंदाज में ड्रिल परेड जी महारत जो मुज़ाहिरो कयो ऐं प्यारे वतन जे शहीदनि खे भेटा पेश कई। तक़रीब जी शुरूआत ते कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी तक़रीर ॿुधाई वई। आर्मी चीफ खे जनरल सल्यूट पेश कयो वियो, आतिशबाज़ी कई वई ऐं मिली नग़मा पेश कया विया। जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जे चेयरमैन ऐं सर्विस चीफ्स पारां क़ौम खे पाकिस्तान जे जश्न आज़ादी ते वाधायूं। ISPR मौजूदु फ़ौजी सरबराहनि जो चवणु आहे त हीउ हिकु मौक़ो आहे जेको मुसलमाननि जे हिकु धार वतन जी डिघे ख़्वाब जी ताबीर जी यकीन ॾियारे थो। हिन पुरमुसरत ॾींहं ते पाक फ़ौज बानियुनि ऐं बहादुर अॻूणो फ़ौजियुनि खे ख़िराज तहसीन पेश करे थी, जिन आज़ादी जी ख़ुदइरादियत जे पंहिंजी जदोजहद में अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं। पाक फ़ौज पाकिस्तान जी ख़ुदि मुख़्तियारी, इलाक़ाई सालमियत ऐं क़दरनि जे दिफ़ा लाइ पंहिंजो अज़म करे थो। इस्लामाबाद में कौमी यादगार ते झंडो फरकाइण वारी तक़रीब वज़ीर आज़म शहबाज शरीफ ख़ास मेहमान तौर शिरकत। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी, गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम भी शरीक थियो। हुज़ूरी लाहौर जे हुज़ूरी बाग में झंडो फरकाइण वारी तक़रीब वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ झंडो फरकायो। मुल्क जो मुस्तक़बिल नौजवाननि ऐं ॿारनि जे हथनि में आहे। मरियम नवाज़ जो तक़रीब खे ख़िताब चयाईं, अल्लाह ताला जो शुक्र आहे त असां आज़ाद मुल्क में साह खणी रहिया आहियूं। मुल्क में जमहूरियत आइन ऐं बराबरी जी बुनियादी उसूल ते अमल खे यकीनी बणायो वेंदो। 73 वारो आइन आज़ादी जी तहरीक जे जज़्बे जो मज़हर आहे। क़ौम जे बानियनि जे विजन मौजूदु जमहूरियत खे मज़बूत करण लाइ पुरअज़म आहियूं। जश्न आज़ादी जे मौक़े ते पंहिंजे बुज़ुर्गनि जी क़ुर्बानियुनि खे ख़िराज तहसीन पेश करियूं था। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो जश्न आज़ादी जे मौक़े ते पैगाम संदसि चवणु आहे त आमराणे दौर जी हुक्मरानी बुनियादी आज़ादी ऐं हक़नि खे कमज़ोर कयो आहे। पीपल्स पार्टी पंहिंजे बानी जे उसूलनि ऐं विजन ते क़ाइमु आहे। Happy Independence Day, Pakistan. This August 14th, let's celebrate freedom by planting for a greener future and investing in a greener Pakistan. अमरीकी कौंसल जनरल कॉनर ट्रेबल पारां पाकिस्तान जे यौम आज़ादी जे मौक़े ते क़ौम खे मुबारकूं। संदसि चवणु आहे त अमरीका ऐं पाकिस्तान विच में सिफ़ारती लाॻापनि जी 77वीं सालगिरह पिणु आहे। ॿई मुल्क इक़्तिसादी तरक़ी, गॾियल ख़ुशहाली ऐं इलाइक़ाई सलामती लाइ पुरअज़्म आहिनि। पाकिस्तानी अवाम ऐं हुकूमत सां गॾियल लाॻापनि लाइ अमरीका जे अज़्म जो विरजाउ कयूं था। वधीक मज़बूत लाॻापनि ऐं गॾियल कामयाबी लाइ पाकिस्तान सां गॾु आहियूं। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में जश्न आज़ादी जे मौक़े ते क़ौमी झंडो फड़काइण वारियूं तक़रीबूं मली, नवाबशाह, उमरकोट, मिठी, ठटे, सजावल, रनो मोहम्मद ख़ान सांघड़, कंबर, थाणुबुल्ला ख़ान, ठरी मीरवा, तंगवाणी, तलहार, सामारो, शेख फिरकियो, सकरन, काज़ी अहमद नवदेरो, मीरपुर, माथिलो, मटियारी, खैरपुर, कंदकोट, जाती, जाम, नवाज़ अली, चेलार, छाछरो, डीपलो में बि क़ौमी झंडो फड़काइण वारियूं तक़रीबूं मुनक़िद करे रैलियूं कढियूं पियूं वञनि।
सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर कराची के गार्डन वारे इलाइक़े में एक ॿारड़ीअ खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारे मुहिम जो इफ़्तिताह कयो। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त असांजो आज़म आहे त मुल्क मां पोलियो जो ख़ात्मो आणियूं। शहरियुनि खे गुज़ारिश आहे त पोलियो मर्कज़ सां सहकार कनि। दुनिया में सिर्फ़ 2 मुल्कनि पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में पोलियो वायरस मौजूदु आहे। अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन इसराइल के $20 अरब जा हथियार विकिरो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। परॾेही मीडिया मूजिबि अमरीका इसराइल खे 50 खां वधीक F-15 वेढ़ाक जेट जहाज़, मिसाइल, टैंक्स ऐं ॿियो फ़ौजी सामान विकिरो कंदो आहे। अमरीका तरफ़ां इसराइल खे हथियारनि जी फ़रहामी जो अमल शुरू थियण में घटि 1 साल लॻी सघे थो। सेवण में साहु बुसाडण सबबि 2 ॿार फौत, 4 गर्भाती बेहोश। खोसापाड़े में घर के कमरे अंदर सुतल 6 गर्भाती साहु बुसाडण सबबि बेहोश थी विया, जिन मां 4 वरहनि जो शाज़ेब ऐं 5 वरहनि जी तानिया चना दम ॾिनो। घर में कोहराम, इलाइक़े में सोग जी लहर। सजावल जुड़े जो भरिसां पुराणी संगावती तकरार तां पीरसन क़तल। कोट अहमद खान सारियो में जवाबदारनि घर जे दर ते सॾाए पीरसन वज़ीर अली जलबाणीअ खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। पने आकिल जे ग़रीबाबाद पाड़े में ईंदड़ ऐं समेजा बिरादरी जे 2 ॾींहनि में अस्पताल अंदर झेड़ो। वधीक 7 ॼणा ज़ख़्मियुनि जो अंग चोड़ा थी वियो। मीरपुर ख़ास भरिसां ॼातल शख़्स जो तशदुद थियल लाश ते ॻोठ मखण समो वटि हथायल लाश इस्पताल मुंतक़िल। सुञाणप न थी सघी। फौती जे मथे ते हथोड़नि जा धक लॻल आहिनि। ऐं दादू में घर अंदर औरत जो फाहो खाधल लाश हथ। मज़दूराबाद पाड़े में फौती औरत जी सुञाणप मुस्मात बख्तावर थईम नाले सां थी। पुलिस मूजिबि इलाइक़े वासियुनि जे इतला ते पहुतासीं त लाश कमरे अंदर पखे में टंगियल हो। वाक़े जी जांच हलंदड़ आहे। जांच खां अॻु कुझु बि नथो ॿुधाए सघिजे।